चूंडनि बाबति के सॼो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया, सुप्रीम कोर्ट 8 अक्टूबर ते आम चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कलअदम करार ॾींदे 14 मई ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त आईन 90 ॾींहनि खां वधीक देर जी इजाज़त नथो ॾे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया, सुप्रीम कोर्ट 8 अक्टूबर ते आम चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कलअदम करार ॾींदे 14 मई ते पंजाब में चूंड कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन सिलसिले में असां तस्दीक़ जे लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे एंकर पर्सन शकील सुमरो सां। शकील साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शकील साहब, सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे रद्द कंदे 14 मई ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾिनो आहे। इन फ़ैसिले खे अवां कीअं था ॾिसो? जी, सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच जेका 3 अप्रैल ते इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंडुनि जी तारीख़ तब्दील कई वई हुई ऐं उन में इलेक्शन कमीशन अक्टूबर ते इलेक्शन कराइण जो फ़ैसिलो कयो हो। अहिड़े हुकुम खे सुप्रीम कोर्ट जी बेंच काल अदम करार ॾेई छॾियो आहे ऐं पंजाब असेंबली जूं चूंडूं जेके आहिनि सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि 14 मई ते कराइण जो हुकुम जारी कयो वियो आहे ऐं इन हवाले सां सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खे पाबंद कयो आहे त जेके फंड आहिनि उहे इलेक्शन कमीशन खे फ़राहम कया वञनि ऐं इन हवाले सां इहो चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जेका आहे उनमें तफ़सीली जेका रिपोर्ट आहे फंडनि जे हवाले सां उहो सुप्रीम कोर्ट में जमा कराईंदी ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन खे 21 अरब रुपया जेके आहिनि उहे फ़राहम कया वञनि ऐं उहो रिपोर्ट जेका आहे 10 अप्रैल ताईं जेका आहे उहे फंड फ़राहम कया वञनि ऐं अहिड़ी रिपोर्ट जेका आहे उहा 11 अप्रैल ते इलेक्शन कमीशन खे चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट में जमा कराई वञे त आया उन्हनि खे फंड फ़राहम कया विया आहिनि या न कया विया आहिनि। 21 अरब रुपया जेके आहिनि इलेक्शन कराइण जे लाइ सुप्रीम कोर्ट चयो आहे त इलेक्शन कमीशन खे फंड फ़राहम कया वञनि। 3 अप्रैल खां 15 मई जे विच में सुप्रीम कोर्ट चयो त इलेक्शन कराई वञे ऐं 14 मई ते जेका सदर डॉक्टर आरिफ अलवी जेका आहे इलेक्शन कमीशन सां मुशावरत खां पोइ तारीख़ ॾिनी हुई, उहा तारीख़ जेका आहे सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में बहाल कई आहे ऐं चयो वियो आहे त पंजाब में जेके चूंडूं आहिनि उहे हाणे 14 मई ते थींदियूं ऐं फंड जेकॾहिं न मिलिया त सुप्रीम कोर्ट लाॻापियल जेके इदारा आहिनि उन्हनि खे हुकुम जारी कंदी ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में इहो बि चयो वियो आहे त जस्टिस फाइज़ ईसा वारे फ़ैसिले जी जेका आहे का बि कानूनी अहमियत कोन्हे ऐं न ई जस्टिस जेको अमीनुद्दीन हुयो उनजी का कानूनी हैसियत आहे ऐं सुप्रीम कोर्ट 14 मई ते जेका सदर डॉक्टर आरिफ अलवी तारीख़ ॾिनी हुई उनखे बहाल रखण जो हुकुम जारी कयो आहे। KPK जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में जेका ॿुधणी हलंदड़ आहे उनखे जारी कयो वेंदो ऐं उन में इहो चयो वियो आहे त जेकॾहिं उनमें स्पीकर तरफ़ां पिटीशन जेका अॻु में ई फाइल थियल आहे ऐं उन जी जेका आहे उहा ॿुधणी थींदी ऐं उनखां बाद में ई फ़ैसिलो कयो वेंदो। 14 मई ते फ़िलहाल जेको पंजाब जूं चूंडूं आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी तरफ़ां उहो कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे जंहिंखे PTI जे अॻुवाणनि जेको आहे इन फ़ैसिले जी आजिया कई आहे। मखदूम शाह महमूद कुरैशी जेको सीनियर अॻुवाण आहे PTI जो उन अहिड़े फ़ैसिले जी आजिया कई आहे ऐं पंहिंजे कारकुननि खे चयो आहे त इलेक्शन कैंपेन जे हवाले सां उहे मुतहरिक थी वञे। जी अच्छा शकील साहब, हुकूमती इतिहाद आम चूंडुनि जो सख़्त मुखालिफ़ आहे। छा अदालती फ़ैसिले ते अमल थींदो या के रंडकू पैदा थियण जो इम्कान आहे? जी, काल्ह जेका वज़ीर आज़म प्रेस कॉन्फ्रेंस भी कई हुई ऐं उनखां बाद में असेंबली जे फ्लोर ते जेको आहे हुन जेका तकरीर कई हुई उनमें जेको पार्लियामेंट ऐं जुडिशरी उन मां खां पोइ उनमें जेको बहरान हुयो वधीक असांखे शिदत अख़्तियार कंदे नज़र आयो ऐं प्राइम मिनिस्टर इहो चयो त समूरा मेंबर जेके आहिनि उहे इस्लामाबाद में मौजूदु रहनि, असेंबली जो कंहिं वक़्तु बि इजलास घुराए सघिजे थो ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं हाणे असेंबली जो इजलास घुरायो वेंदो त असेंबली जे इजलास में अहिड़े फ़ैसिले जे ख़िलाफ़ रेज़ोल्यूशन यानी ठाराव बि मंज़ूर करे सघिजे थो, पर क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त उन ठाह जी का बि क़ानूनी हैसियत न हूंदी। ॾिसजे त कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि उहे उन्हनि जी स्ट्रेटजी कहिड़ी हूंदी, आया उहो कहिड़ो फ़ैसिलो कनि था, असेंबली जो इजलास घुरायो वञे थो उनमें जुड़ी वञे थी पई। फ़िलहाल ॾिसजे त उहे कहिड़ो फ़ैसिलो कनि था, पर हिन वक़्तु जेको सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट जी जजमेंट में 8 अक्टूबर ते इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो उनखे कालअदम करार ॾिनो वियो आहे। 14 मई ते पंजाब जी इलेक्शन कराइण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे। अच्छा शकील साहब, जी बिलावल भुट्टो ज़रदारी एमरजेंसी या मार्शल लॉ जो ख़दशो ज़ाहिर कयो, छा फ़ैसिले सां हालतूं मामूल ते ईंदियूं या वरी को नओं बहरान पैदा थींदो?
फराद इज्जत ही जेको आइनी ऐं सियासी बहरान आहे, मां सम्झां थो हिन फ़ैसिले खां पोइ बि उहो जारी रहंदो ऐं जेकॾहिं कोलिशन पार्टनर ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून जेका 30 अप्रैल ते चूंडुनि जे हक़ में न हुई ऐं उन खां बाद में इलेक्शन कमीशन जेको 8 अक्टूबर ते फ़ैसिलो कयो हो उनजी उहा हिमायती हुई ऐं हाणे जेकॾहिं 14 मई ते इलेक्शन कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त मां सम्झां थो मुस्लिम लीग नून जी जेका क़यादत आहे अहिड़े फ़ैसिले ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते उहो राज़पो ज़ाहिर न कंदी ऐं उन फ़ैसिले खे चैलेंज बि करे सघिजे थो ऐं उन खां सवाइ पार्लियामेंट जे अंदरि को रेज़ोल्यूशन बि मूव करे सघिजे थो या कानून साज़ी, बल्कि कानून साज़ी जेकॾहिं कई बि वञे त कानूनी माहिरनि जो चवणु आहे त अहिड़े रेज़ोल्यूशन या का कानून साज़ी जी का अहमियत न हूंदी। हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जी जेका जजमेंट आहे उनमें वाज़े तौर ते इहो चयो वियो आहे त 14 मई ते इलेक्शन कराई वञे ऐं इहा 14 मई जी जेका तारीख़ आहे इहा सदर डॉक्टर आरिफ अलवी तरफ़ां जॾहिं इलेक्शन कमीशन सां मुशावरत कई वई त उहा तारीख़ ॾिनी वई। उन ई तारीख़ खे सुप्रीम कोर्ट जी जेका 3 रुकनी बेंच आहे उन बहाल कयो। हिन खां पहिरें 9 रुकनी पाण ॾिठो त बेंच जोड़ी वई हुई। 9 रुकनी बेंच खां जेके 4 जज आहिनि उहे अलॻि थी विया, पोइ 5 रुकनी बेंच थी ऐं 5 रुकनी खां पोइ मरहलेवार जेका आहे उहा 3 रुकनी बेंच ते अची पहुती। उन विच में जस्टिस फाइज़ ईसा सो मोटो जे हवाले सां जेको आहे फ़ैसिलो ॾिनो। उनखे बि सुप्रीम कोर्ट जेको आहे चयो आहे त उनजी का बि कानूनी हैसियत न आहे। इन दौरान जेको आइनी ऐं सियासी बहरान हुयो पार्लियामेंट जे अंदरि, क़ौमी असेंबली जे अंदरि, पाण मुरादो जेको चीफ जस्टिस जे नोटिस जा अख़्तियार हुया उन हवाले सां कानून साज़ी कई वई, तरमीमी बिल पेश कयो वियो। उहो तरमीमी बिल जेको आहे मंज़ूर कयो वियो ऐं हाणे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त उन एक्ट तहत चीफ जस्टिस जो सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस अकेले सिर जेको आहे पाण मुरादो फ़ैसिलो नथो वठी सघे। 3 जेके सीनियर जज आहिनि उहे फ़ैसिलो वठी सघनि था ऐं उनखां सवाइ इहो बि फ़ैसिलो कयो वियो त सुप्रीम कोर्ट जा जेके पाण मुरादो नोटिस जे हवाले सां मुख़्तलिफ़ केसिस आहिनि उनमें सज़ा मिलियल आहे जिन खे उहे 1 महीने जे अंदरि अपील करे सघजनि था ऐं उन अपील जो नवाज़ शरीफ़, यूसुफ रज़ा गिलानी ऐं कुझु ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे उनजो फ़ाइदो मिली सघे थो। त इलेक्शन कमीशन जे हवाले सां जेको 8 अक्टूबर वारो फ़ैसिलो हो उन ते PTI राज़ी न थी रही हुई। उन खां बाद में इहो मामिलो जेको आहे सुप्रीम कोर्ट में हले वियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बेंचूं जेके आहिनि उनखां जजिस जेके आहिनि उहे धार थींदा रहिया। 1 मार्च जेको फ़ैसिलो हुयो जंहिंमें 2 जजनि एतिराज़ कयो चीफ जस्टिस जे पाण मुरादो नोटिस ते, त अहिड़ी सूरत खां पोइ सुप्रीम कोर्ट जेको आहे काल्ह इहो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो ऐं अॼु उनजी जजमेंट असांजे साम्हूं अची वई आहे ऐं उन जजमेंट तहत 14 मई ते जेका सदर डॉक्टर आरिफ अलवी तारीख़ ॾिनी उन तारीख़ खे बहाल कयो वियो आहे ऐं बाउंड कयो वियो आहे वफ़ाक़ी हुकूमत खे त उहे 21 अरब रुपया जेके आहिनि उहे 10 अप्रैल ताईं इलेक्शन कमीशन वटि जमा कराइनि। इलेक्शन कमीशन खे चयो वियो आहे त 11 अप्रैल ते फंडिंग जे हवाले सां जेको आहे उहा रिपोर्ट सुप्रीम कोर्ट जे चैम्बर में जमा कराई वञे ऐं जेकॾहिं फंड जारी न कया वञनि त पोइ सुप्रीम कोर्ट नागेबल इदारनि खे हिदायतूं जारी कंदी। त अहिड़ी सूरत में हिन वक़्तु मुल्क जे अंदरि जेको सियासी ऐं आइनी बहरान आहे उहो बदस्तूर मौजूदु आहे। ॾिसजे त जेका कोलेशन गवर्नमेंट आहे जंहिंमें पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, JU आहे ऐं ॿियूं जमायतूं शामिल आहिनि उहे कहिड़ो फ़ैसिलो कनि थियूं पियूं ऐं उनखां बाद में ई इहो चई सघिबो त ईंदड़ वक़्त जे अंदरि जेको पॉलिटिकल मंज़रनामो कहिड़ो वञी बीहंदो। आया मुस्लिम लीग नून जेका आहे उहो इलेक्शन में हिसो वठे थी ऐं पीपुल्स पार्टी जे हवाले सां मां इहो चवंदो हलां त जीअं शुरू में इहो आयो त कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि उन्हनि अदालती कार्रवाई जे बाइकाट जी स्टेटमेंट जारी कई, पर फारूक एच नाइक जेका रिटन में स्टेटमेंट जमा कराई जेको पीपुल्स पार्टी जो वकील हो उनजो चवणो हो त पीपुल्स पार्टी बाइकाट न कयो आहे। उन खां बाद में अटॉर्नी जनरल बि चयो त हुकूमत इन फ़ैसिले जो बाइकाट नथी करे, असांखे बेंच ते एतिराज़ आहिनि पर असां हिन इलेक्शन जी जेका ॿुधणी आहे उनजी बाइकाट नथा कयूं। त हाणे अहिड़े फ़ैसिले में जेकॾहिं कोलिशन पार्टनर्स आहिनि, आया कोलिशन पार्टनर्स सभु हिकिड़े पेज ते हूंदा, पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, JU आहे ऐं ॿियूं तंज़ीमूं, या उन्हनि मां का पार्टी अलॻि थी सघे थी। मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे लाइ चयो पियो वञे त उन PTI तरफ़ां उन सां में राब्ता करण जो जेको आहे टास्क मखदूम शाह महमूद कुरैशी खे ॾिनो वियो आहे। त अहिड़ी सूरत में ईंदड़ वक़्त जे अंदरि जेकॾहिं MQM अलॻि थिए थी पई त सूरत जेका आहे उहा यकसर तब्दील थी सघे थी। पीपुल्स पार्टी ॾिसजे त उहे पंहिंजे पार्टनर सां गॾु बीठे थी, कोलिशन पार्टनर सां गॾु बीहे थी या उन खां अलॻि थिए थी पई। त ही जेके 14 मई जा चूंडूं आहिनि फरा उहे इंतिहाई अहम आहिनि, छाकाणि त पंजाब जूं चूंडूं जेके आहिनि उहे सॼी जनरल इलेक्शन पूरे मुल्क जी इलेक्शन ते जेको आहे उहो पंहिंजो इम्पैक्ट शो कंदी। त अहिड़े नमूने सां 14 मई जी जेका इम्पोर्टेंस आहे चूंडुनि जे हवाले सां उहा न रुगो कोलिशन पार्टनर्स पर PTI समेत ऐं पूरे मुल्क जी जेके
तंज़ीमूं आहिनि उन जे लाइ तमामु घणो अहम आहिनि। ठीक है शकील साहब, पानी वाची इन हवाले सां पंहिंजो तज़ियो पेश कयो। नाज़रीन अवांखे अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट 8 अक्टूबर ते आम चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कलअदम करार ॾींदे 14 मई ते ॿिन्ही सूबनि में चूंड कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंजाब में आम चूंडुनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी जी आम चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कल अदम करार ॾींदे 14 मई ते पंजाब में आम चूंडूं कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच केपी ऐं पंजाब में आम चूंडुनि बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां इलेक्शन कमीशन खे 10 अप्रैल ताईं फंड ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पाण मुरादो नोटिसनि बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां जो फ़ैसिलो गैर मुअस्सर करार ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त इलेक्शन कमीशन खे आम चूंडुनि बाबति तारीख़ ॾियण जो को बि इख़्तियार नाहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन 8 अक्टूबर ते चूंडुनि जी तारीख़ ॾेई आइन जी भञकड़ी कई। फ़ैसिले मूजिबि इलेक्शन कमीशन जी गैर आइनी फ़ैसिले सां 13 ॾींहं ज़ाया थिया आहिनि। नाज़रीन अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। अवांखे अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी जी आम चूंडुनि बाबति इलेक्शन